असांजे विच में असांजे गुरुवर श्री एचो नियालानी उहे अॼु जे सभिनी महिमाननि खे वोट ऑफ थैंक्स ॾींदा ऐं उन खां पोइ असांजी अञा हिकु टी बबली आहे जंहिंजो नालो जानवी कारड़ा आहे, उहा वरी पलो पाईंदी ऐं उन खां पोइ असांजो शो ख़तमु थींदो। त मां असांजे आसन सर खे चवां थो वोट ऑफ थैंक्स चवनि ऐं मां टिनिनि असांजे बबलियुनि खे वाधायूं थो ॾियां। असांजी भेण भावना भाटिया उन्हनि जे लाइ हिकु हिकु ट्रॉफी ऐं 1100 रुपए कैश जेके मूंखे मोकिलींदी मां तव्हांखे तव्हांजे घर ताईं पहुचाईंदुसि। सर प्यारा भावरो ऐं भेनर, शंकर एजुकेशन सोसाइटी भूत सिंधी पंचायत देवलाली राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद के तरफा सिंधी समाज जो इतिहास अवां जे अॻियां पेश करे रहिया आहियूं। ऐं अॼु चौथे ॾींहं ते जिन भाउरनि ऐं जिन भेनरुनि ऐं जिन ॿारनि हिन प्रोग्राम में पंहिंजी शिरकत कई ऐं पंहिंजा सिंधीअ में वीचार पेश कया, मां उन्हनि जो तहे दिल शुक्रगुज़ार आहियां। सब खां पहिरियों श्री दीपक चांदवानी जो परिचय ॾियण या उन जे बारे में ॻाल्हाइण वधीक माना सूरज के थियो ॾेखारण। श्री दीपक चांदवानी जे खून जे कतरे कतरे में सिंधियत समायल आहे, कतरे कतरे में सिंधियत समायल आहे। सिंधियत खां सवाइ कुछ सोची था पंहिंजे अखबार के ज़रिए सिंधियत के विचार फैलाए करे सिंधी सभ्यता के इन्हनि मालामाल किया है। उन बैदि श्रीमती भावना भाटिया जहाँ श्रेणी सिंधी संस्था वाशी में सिंधी ॿोलीअ जो प्रचार, सिंधी तहज़ीब जो प्रचार करे रही है। श्री रतनचंद के मूलचंदानी जैं हटवाणकी भाषा में किताब लिखियो है ऐं जल्द ही वो किताब जॾहिं ईंदो बाज़ार में सिंधी समाज में, या सिंधी समाज की वॾी शेवा थींदी। उन बैदि श्री एडवोकेट विनीत आहूजा जैं अॼु पंहिंजा सिंधी भाषा के बाबत विचार पेश किया। मुझे उम्मीद है त हिन नौजवान के दिल में उमंग है, हिन नौजवान के दिल में वर्षे में श्री जमुना दास जा असां श्री जमुना दास के सुञाणूं ऐं संदन पिता ऐं चाचे श्री प्रकाश आहूजा ऐं संदन भाउरनि के असां चङी तरह सुञाणूं। सिंधी समाज की उन्होंने ॾाढी शेवा कई ऐं कंदा आहिनि। अॼु हुन नौजवान भले हिंदीअ में ॻाल्हायो पर अगले दफ़े जॾहिं असांजो हे नौजवान आहूजा एडवोकेट आहूजा नालो आहे इन जो विनीत आहूजा, इन जे ॻाल्हाइण में ही विनय हुई ऐं यकदम ही अगले दफ़े सिंधीअ में ही ॻाल्हाईंदो। असांजी पक्की उम्मीद है पंहिंजे ॾाॾे खां, पंहिंजे पीउ खां, पंहिंजे चाचे खां, पंहिंजे मामे खां, पंहिंजी मम्मीअ खां, चाचीअ खां सिंधी ॿोली ॾाढी मिठड़ी ॿोली आहे। सिंधी साहित्य अहिड़ो मालामाल कंदो तव्हांखे छा चइजे। ऐं उन खां पोइ असांजी टे बेबियूं, कुंवारी ऋषि कारड़ा जैं भारतनाट्यम ऐं कथक में पंहिंजो नृत्य पेश कयो। माना असांजी सिंधी न्याणियूं ॾिसो सिंधी सांस्कृतिक प्रोग्राम में असांजी भारतनाट्यम ऐं कथक सिखियूं आहिनि। उन खां पोइ कीर्ति कारड़ा गिटार ते असांखे जप साहिब ॿुधायो एॾे मिठे आवाज़ में। असांजी न्याणियूं केसि ताईं पहुची वयूं आहिनि। सिंधी समाज में जंहिंखे चइबो आहे न रेनेसेंस, जागृता घणी आई है, तमाम घणी आई है। बस खाली सोने ते सुहागो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पंहिंजी सभु ॻाल्हियूं सिंधी भाषा में पेश कंदव ऐं हमेशा गर्व सां चवंदव भई मां सिंधी माथरी सभ्यता जो वारिस आहियां, मोहन जे दड़े जो वारिस आहियां, आर्यन जी संस्कृति जो वारिस आहियां, सिंधु नदीअ जो वारिस आहियां। इहा ॻाल्हि असांखे फ़ख्र सां चवणु खपे। मां सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि जो ऐं सभ खां मथे मां पंहिंजे भाउ रतन जो
जंहिंजे सरजोशी ऐं सरगर्मीअ सबबु ॾाढो सुंदर प्रोग्राम अवां ताईं असां पहुचाइण में कामयाबु थिया आहियूं। तव्हांखे वेनिती आहे त सिर्फ़ु प्रचार कयो, पंहिंजनि मिटनि माइटनि खे फ़ोन ज़रिए ॿुधायो त शाम जो 8 लॻे देवलाली खां ॾाढो सुंदर सिंधी साहित्य जे इतिहास जो जेको आहे हितां पेश थी रहियो आहे सिंधीअ में। ऐं हा। सभ खां मथे जेको असांजो रुद्रेश डीजी काम उल्हासनगर वारनि जे मार्फत ही सुंदर प्रोग्राम अवां ताईं पहुची रहियो आहे। असां उन्हनि जा बि तहे दिल शुक्रगुज़ार आहियूं। चल सिंधी हमेशह वधंदा रहनि, करे सिर्फ़ु फ़ख्र सां ऊचो त चऊं असीं सिंधी आहियूं, जित बि गॾिजूं पाण में त सिंधीअ में ई ॻाल्हायूं, सिंधीअ में ई ॻाल्हायूं, सिंधीअ में ई। हा आहियां मां सिंधी, हा आहियां मां सिंधी, मुंहिंजी पहचान इन ॿोलीअ सां आहे। छो पियो तूं लिकाएं, छो पियो तूं लिकाएं, जहिड़ो सुख तुंहिंजे इन ॿोलीअ सां आहे। न ठहो मोहताज, न ठहो मोहताज इन दुनिया जो, तुंहिंजो करम धर्म सभु इन ॿोलीअ सां आहे। गर्व सां ॻाल्हाए तूं पंहिंजी मिठड़ी ॿोली, जग में मिठास इन ॿोलीअ सां आहे। सिंधी असांजी ॿोली, सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली, जंहिंमें अमां ॾिनी आहे लोली। सभिनि खे आयोलाल चओ, झूलेलाल बेड़ा ई पार। जे तयार हुजे त जे ॾेखारे सघनि त ॾेखारियो।